पास पर। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। श्रीमद् भगवद गीता अध्याय 16। श्री भगवान चयो, हे अर्जन, निर्भयता अंतकरण जी शुद्धि, ज्ञान योग में काय मुरहण, दान दम इंद्रियुनि खे पंहिंजे वस में रखण। यज्ञ स्वाध्याय शास्त्रनि जो अभ्यास करण, तपस्या ऐं आरजू शरीर में इंद्रियुनि जो अंतकरण साफ़ रखण। अहिंसा सच त्याग शांति ऐं निंदा न करण, भूत प्राणिन ऐं सभिनी जीवन वास्ते दया रखण। विषयनि सां स्नेह न हुअण, कोमलता ऐं मर्यादा रखण। अचंचलता, तेज, खिम्या, धीरज, पवित्रता, कंहिंसां द्रोह न करण ऐं अभिमान न करण। हे पार्थ अर्जन, इहे दुई संपदा वारे पुरुष जा लक्षण आहिनि। दुई संपदा मुक्तीअ लाइ, आसुरी संपदा बंधन लाइ चयल आहे। हे पांडव अर्जन, तूं शक न करे जो तूं दुई संपदा के प्राप्त थियल आहीं। हे पार्थ, हिन लोक में जीवन जा स्वभाव ॿिनि प्रकारनि देवन ऐं दैतन जहिड़ा मञिया विया आहिनि। इन करे हाणे आसुरी स्वभाव मूंखां ॿुध। आसुरी स्वभाव वारा प्रवृत्ति ऐं निवृत्ति छा आहे, छा करणु घुरिजे, छा न करणु घुरिजे, इहा उन्हनि खे ॼाण न आहे। उन्हनि में न पवित्रता आहे, न चङो आचार आहे, न सचाई आहे। उहे चवनि था त जगत आधार रहित असत्य बिना ईश्वर जे ईअं ई आहे। स्त्री पुरुष जे मेलाप लाइ पैदा थी आहे, काम भोग खां सवाइ ॿियो छा लाइ आहे। अहिड़ीअ मतीअ सबबि जिन जो अंतकरण नाश थी वियो आहे, जिन खे ॿुधी थोरी आहे। उहे ॿियनि जी बुराई कंदड़, उगरा कम कंदड़, जगत खे नाश करण लाइ पैदा थियनि था। कामनाउनि वारा दंभ मान ऐं मद सां भरिजी अज्ञानी असत्य सिद्धांत भ्रष्ट आचार सां वर्तन था। अहिड़ा मरण ताईं कथ चिंताऊं धारे, विषय भोग भोगण खे सभु कुझु सम्झनि था। उन्हीअ खां मथे ॿियो कुझु न आहे, ईअं पंहिंजे मन में निश्चय पकी कनि था। आशा रूपी समय फासन में बदल, काम क्रोध जे वस थियल, धन ऐं ॿियनि पदार्थनि जे मिलण जी कोशिश कनि था। अॼु मूं ही हथु कयो आहे, सुभाणे ही मनोरथ पूरो कंदुसि। मूं वटि हेतिरो धन आहे, अञा बि वधीक हथु कंदुसि। मूं ही वेरी मारियो आहे, ॿियनि खे बि मारींदुसि। मां ईश्वर आहियां, मां भोगी सिद्धियुनि वारो बलवान ऐं सुखी आहियां ऐं वॾो धनवान आहियां। मूं जहिड़ो ॿियो केरु आहे। मां ही कंदुसि, दान कंदुसि ऐं मौज कंदुसि। अहिड़ी तरह अज्ञान में घेरियल मूर्ख अविवेकी बणजनि था। अनेक ख़्यालनि में घेरियल, मोह जार में फाथल, विषयनि में अटकल अहिड़ा पुरुष
महा अपवित्र नरक में वञी पवनि था ऐं पंहिंजो नास कनि था। पाण खे उत्तम मञींदड़ हठीला धन जे अभिमान सां भरियल विधीअ जे उबतड़ नाले मातर यज्ञ कंदड़ पाखंड सां यज्ञ कनि था। उहे अहंकार बल घमंड काम क्रोध जे वस थियल ॿियनि जी निंदा कनि था। पंहिंजनि ऐं ॿियनि जे देहनि में रहंदड़ मूंसां पिण द्वेष कनि था। उहे अहंकार बल घमंड काम क्रोध जे वस थियल ॿियनि जी निंदा कनि था। पंहिंजनि ऐं ॿियनि जे देहनि में वसंदड़ मूंसां पिण द्वेष कनि था। उन्हनि द्वेष कंदड़ पापिन खे मां संसार में राक्षसी जुणनि में फिटो कयां थो। हे कुंती पुत्र, उहे मूर्ख मूंखे न पाए राक्षसी जुणनि में वञी नीच गतीअ खे पाइनि था। काम क्रोध ऐं लोभ इहे 3 प्रकारनि जा दरवाज़ा ब्रह्म जो नाश कंदड़ आहिनि। इन करे उन्हनि 3 दरवाज़नि काम क्रोध ऐं लोभ जो त्याग करणु रवा आहिनि। हे कुंती पुत्र, उन्हनि 3 ऊंदाहनि दरवाज़नि खां मुक्त थियल पुरुष पंहिंजो कल्याण करे थो, मोक्ष ऐं परम गतीअ खे पाए थो। जेको शास्त्र विधि त्यागे पंहिंजे कामना मूजिबि हले थो, उहो न सिद्धीअ खे पाए थो, न परम गति न सुख खे पाए थो। इन करे तो लाइ करणु न करणु योग्य छा आहे, हुन लाइ शास्त्र प्रमाण आहिनि। ईअं ॼाणे तोखे शास्त्रनि जे विधीअ सां मुक़ररु कम करणा आहिनि। ओम तत्सत। देव असुर संपत योग नाले 16हों अध्याय पूरो थियो।